पारू पटल ऐं निरड़ कठल जे जी पिनल ते हो जे कांच सिपियल जे मुंह में नीमक नागे एहो पकला भी आहे। सुभान अल्लाह लहा बिन सासा जो हजरत पीर गुलाम मुजद्दिद सरहंदी रहमतुल्लाह अलैह चो सुभान अल्लाह। ये जो जानवर घुमंदो आ न जे सुअर चवंदा पीर साहब इनके छा चवंदो पीर साहब चवंदो वाह भी पर हाणे वरी 80 थोरो ढढो करे भाई बेचारा मौलवी माण्हू हू ताणे सरहंदी हुयो फारूकी हुयो उनके ताकत हुई 80 बस एतिरो था कि उन पंहिंजनि खे बचाइण जी कोशिश ला ऐं महबूब जी पाक हदीस जी तर्जुमानी नज़म में न को हाणे इहो वरी इन्हनि जो अक़ीदो आहे उहो बयान थो थिए न को यारी खाए न को बारी खाए वनी बूथ पंहिंजे में वारी पाए वनी काम पाण लिखो अथनि फतावा रशीदिया में पूछो मोली रशीद खां कबा खाना जी हलाल है और सवाब है वनी कावई कबरियूं खाए इहो पकला भी आहे। असा मौलवी के मानो कना इस्तेमाल को हिकड़े चिट्ठी लिखियो मुके से फलाणे में जी ही शय हुजन वो उन जे नमाज जायज आ हाने मां जो जायज काने शरई मसलो बुधायम पर ओई चिट्ठियूं सॼियूं लिखियो पेशमा जे खिलाफ जो जलसो मां जो जे तकरीर दा लथ जी सिता द मुझे ला पटी छया अरे मुखे को इल्म के बाछा मां नबी तो कोना है जो मुते वहे तो अची मुखे केड़ी खबर मुखा शरई मसलो कुछ बुधायो सो मुझे हबीब जा दीवानो अल्लाह ताला असा के फितरन का बचाए महबूब अलैहि सलातो सलाम जे तरीके ते हर की तौफीक दे वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साईं चंगल शाबाश आया साईं जी नात या मुखे डाडी वंदी आ चयो तमान माजूई इहा नात बुधायो मां बुधा पो मां भजा ता सैयद जानो तो उम्मती मदीने वाले सैयद जानो